खैरपुर पुलिस अहम कार्रवाई कंदे चोरी थियल 5 कारूं 35 मोटरसाइकिलूं 4 लाख रुपया कैश गंबट मां चोरी थियल ट्रैक्टर ट्राली ऐं पुलिस मुक़ाबलनि ऐं क़त्ल जहिड़े संगीन नौयत जे ॾोहनि में मुलविस 20 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिबि SSP खैरपुर रोहल ख़ान खोसो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त खैरपुर पुलिस जे स्पेशल टीम कार्रवाई करे संगीन नौयत जे ॾोहनि में मुलविस 20 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि में ॼाम शेख मंठार जूणे जो, ज़मीर रिंद, ज़हीर शाह, जिनसार राजपर, आसिफ ॼामड़ो, दीदार सुमरो, अहमद अली कल्होड़ो, शाह दोस्त कात्यार, आशिक कोलाची ऐं ॿिया शामिल आहिनि। SSP चयो त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां चोरी थियल 35 मोटरसाइकिलूं, फुर थियल 5 कारूं, 4 लाख रुपया कैश गंबट मां चोरी थियल ट्रैक्टर ट्राली हथ कया विया आहिनि। हुन चयो त खैरपुर पुलिस गुज़िरियल हफ़्ते दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में छापा हणी क़त्ल जे 3 संगीन केसनि में मुलविस 10 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। जवाबदारनि जे कब्ज़े मां ॾोहनि में इस्तेमाल थियल हथियार पिणु हथ कया विया आहिनि।